दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ूं था फ्रैक्शन जे बारे में। फ्रैक्शन खे अणपूर चई सघूं था सिंधी में, ऐं फ्रैक्शन यानी को न को हिस्सो। फ्रैक्शन यानी हिस्सो। फ्रैक्शन खे लिखण जो हूंदो आहे, मतिलबु जेको फार्मूलो उहो हूंदो आहे हिस्सो अपान कुल, यानी गिवन अपान टोटल। मिसाल हिकिड़ी मानी आहे, हुन जा मां 4 हिसा कया आहिनि, 1 2 3 4। ठीकु आहे, मां हिकु हिसो कंहिं दोस्त खे ॾेई छॾियमि। घणा हिसा? 1 हिसो। त एक्चुअली मूंखे ॿुधायो, हिसो त मां हिकिड़ो ॾिनो, मूंखे फ्रैक्शन में लिखी ॾेखारियो त मां हुनखे केतिरी फ्रैक्शन ॾिनी। त मां हुनखे ॾिनमि 1 हिसो अपान चइनि मां 1 हिसो। हाणे मां ॾियां त हुनखे 2 हिसा, त 2 हिसा अपान 2 अपान 4 थिया। जे 3 ॾियां था त 3 अपान 4 थिया, ऐं जेकॾहिं 4 ॾियां था त 4 अपान 4 थिया। पोइ जेकॾहिं 1 अपान 4 खे ॾिसिजे त हिन ते कोई बि खोड़ो नथो लॻे। अहिड़ो नंबर न आहे जेको 1 ते ऐं 4 ते एट ए टाइम ॿिन्ही ते लॻे, पर अहिड़ो नंबर हिते आहे, उहो आहे 2 जो 1 ॾूं 2 2 ॾूं 4, त हिन जो जवाबु अची वियो 1 अपान 2। ऐं हिते अहिड़ो को नंबर न आहे जेको ॿिन्ही खे वंडे, पर हिते आहे 1 चौं 4 1 चौं 4, जवाबु अची वियो 1 अपान 1। ऐं हेठियों जेको 1 हूंदो आहे न, उहो न लिखिबो आहे, बाक़ी मथियों 1 लिखिबो आहे, त जवाबु अची वियो 1। हिन जो मतिलबु ख़बर छा आहे? चइनि मां 4 न माना मां हिकिड़ी माने ॾेई छॾीमांसि, ऐं 2 अपान 4 जो 1 अपान 2 जेको सिंप्लीफाई करण खां पोइ आंसर आयो, हिन जो मतिलबु हूंदो आहे अधु। 1 अपान 2 जो मतिलबु हूंदो आहे अधु। बाक़ी जेकॾहिं 2 हिसा ॾींदोमांसि त मानी अधु त थी वई न। ठीकु आहे, हे जेका मां टेबल आई न, हिन खे चइबो आहे सिंप्लीफिकेशन। हिन खे चइबो आहे सिंप्लीफिकेशन। मिसाल जेकॾहिं हुजे बाबा 5 अपान 25, त इहा सिंप्लीफाई थींदी? हा थींदी। 1 5 5 5 5 25, त 1 5 1 अपान 5 जवाबु अची वियो, यानी टेबल लॻे थी। ठीकु आहे, 8 अपान 16, अगरि हिनखे मां टेबल हणां 2 जी, त 2 ॾूं 4, या मिसाल 4 ॾूं 8 8 ॾूं 16, त जवाबु आयो 4 अपान 8। सिंप्लीफाई त थी वियो, पर अञा बि सिंप्लीफाई अञा थिए थो। चइनि जी टेबल वरी लॻे थी, पर चइनि जी टेबल नथा हणो, वरी तव्हां पंहिंजी था हणो, त 2 ॾूं 4 4 ॾूं 8, जवाबु आयो 2 अपान 4। अञा बि टेबल लॻे थो, 1 ॾूं 2 2 ॾूं 4, त जवाबु आयो 1 अपान 2। त हीउ जेको फाइनल जवाबु आहे, इहो असांजो आंसर चइबो। छो त हूअं हिते बि टेबल लॻी, हिते बि टेबल लॻी, हिते बि टेबल लॻी। जेसिताईं लॻे टेबल तेसिताईं तव्हांखे हणणी आहे। ठीकु आहे दोस्तो, ऐं जॾहिं टेबल लॻणु बंदि थी वञे त पोइ तव्हांखे टेबल बंदि करणी आहे, न त टेबल पिया हणंदव। इनखे चइबो आहे सिंप्लीफिकेशन। ठीकु आहे, हाणे असां पढ़ूं था, रिमूव करे वठां त टाइप्स हिन जा पढ़ूं था हाणे। त हिन जा टाइप्स कहिड़ा आहिनि? हिन जा जेके टाइप्स आहिनि उहे 3 हूंदा आहिनि। ठीकु आहे, हिकिड़ो हूंदो आहे असांजो प्रॉपर फ्रैक्शन। अहिड़ी फ्रैक्शन जंहिंजो न्यूमरेटर नंढो हुजे ऐं डिनोमिनेटर वॾो हुजे। जीअं अच्छा, फ्रैक्शन जे मथे हिसे खे चइबो आहे, सुभाणे पेपर में अची सघे थो कंहिं टेस्ट में, त फ्रैक्शन जो मथियों हिसो छा हूंदो, उनखे छा सॾिबो आहे, ऐं हेठे खे छा सॾिबो आहे? मथे खे सॾिबो आहे न्यूमरेटर, ऐं हेठे खे सॾिबो आहे डिनोमिनेटर। इहो यादि करे छॾियो। त जॾहिं न्यूमरेटर लेस देन हुजे डिनोमिनेटर खां, त उहो हूंदो आहे प्रॉपर। ऐं ॿी हूंदी आहे इम्प्रॉपर फ्रैक्शन, जंहिंजो न्यूमरेटर वॾो हूंदो आहे डिनोमिनेटर खां, यानी 4 अपान 3, 11 अपान 7, 12 अपान 5। ॿिया बि खोड़ सारा एग्ज़ाम्पल थी सघनि था। ॾिसो, प्रॉपर छा हो? मथियों नंबर नंढो हुजे हेठे खां त उहा प्रॉपर आहे, ऐं मथियों वॾो हुजे हेठे खां त उहा इम्प्रॉपर आहे।
ऐं जेका टीं आहे उनखे सरबो आहे मिक्स्ड फ्रैक्शन। ऐं उहा छा हूंदी आहे, कंहिं न कंहिं फ्रैक्शन सां आॾो को नंबर लॻल हूंदो आहे। मिसाल 7/5 आॾो 5 लॻी वियसि त हिनखे चइबो आहे सॼी खे मिक्स्ड फ्रैक्शन। ठीकु आहे। ऐं हिन सां 1/2 सां बि हिकिड़ो नंबर लॻी वियो, इहो बि थी वई मिक्स्ड फ्रैक्शन। हिन जो मतिलबु इहो आहे त मूं वटि काई शइ आहे जंहिंजा 3 फुल हिसा आहिनि ऐं हिकिड़ो अधु हिसो आहे। ठीकु आहे। मिसाल मूं वटि 3 मानियूं आहिनि ऐं ॿी अधु मानी आहे, त मां हिनखे लिखी सघां थो 1 2 3 त माना मूं वटि 3 आहिनि ऐं ॿी अधु आहे त माना 1/2 आहे। ठीकु आहे। मिसाल मूं वटि आहिनि ठीकु आहे हिकिड़ो, अच्छा हा, हिनखे हाणे मिक्स फ्रैक्शन खे सॉल्व बि कबो आहे। मिक्स्ड टू इम्प्रॉपर इहो थी वेंदो आहे। ठीकु आहे। इहो असांजो मिक्स टू इम्प्रॉपर असां कंदा आहियूं चेंज। मतिलबु जेकॾहिं मिक्स्ड फ्रैक्शन खे कॾहिं चवंदा आहिनि बाबा मिक्स्ड फ्रैक्शन आहे, हिनखे इम्प्रॉपर करे ॾेखारियो, त छा थींदो आहे। मिसाल 2 1/7 हिनखे इम्प्रॉपर करे ॾेखारियो त असां छा कंदा आहियूं, हिन ॿिन्ही खे कंदा आहियूं मल्टीप्लाई। यादि करे छॾियो, हेठियों नंबर ऐं अॻियों नंबर मल्टीप्लाई, पोइ हिन में जेको जवाबु ईंदो उन में ई मथियों प्लस। ठीकु आहे। यानी 7 × 14 प्लस मथियों नंबर साॻो अपान में 7 साॻा। अपान वारो नंबर साॻो हूंदो आहे। हे घणा थी विया पुट, 7 × 14, 14 × 1 15, 15/7 ई हिन जो जवाबु आहे। ठीकु आहे। ऐं हिन जो जवाबु छा थींदो, ही पाण मल्टीप्लाई थींदा, बेटर की 6 6 × 1 7 थी वियो 7/2। हीउ जेको अपान वारो नंबर आहे न, इहो ॿिन्ही में हर उन में साॻियो रहंदो। हाणे हिते आहे न, हिनखे जेकॾहिं छॾायूं था त हिन जे अपान में त 5 ई रहंदो, छो त हिते बि अपान में 5 आहे। पर 5 5 25 थींदो, 25 × 7 32 थी वेंदो, माना हिन जो जवाबु इहो अची वियो। त इन तरीक़े सां तव्हां मिक्स्ड खे इम्प्रॉपर में सॉल्व करे सघो था। ठीकु आहे। पर जे हाणे तव्हांखे अची वञे इम्प्रॉपर फ्रैक्शन उनखे मिक्स्ड में करिणो हुजेव, इहे ॿई हिक ॿिए में कन्वर्ट थींदियूं आहिनि। ठीकु आहे दोस्तो। हाणे असां सिखियो वेंदा कीअं मिक्स्ड खे कन्वर्ट कबो आहे इम्प्रॉपर में। हाणे पढ़ूं था इम्प्रॉपर खे मिक्स में कीअं कजे। ठीकु आहे। मिसाल तव्हांखे मिलियल आहे 13/2, हिनखे बाबा ॿुधायो मिक्स्ड में छा थींदो, त डिवाइड कंदा आहियूं। डिवाइड करे असां लिखंदा हुआसीं, टेबल हणंदा हुआसीं, 2 जी टेबल लॻे थी हिन ते, छो त हेठां 2 आहे, पोइ टेबल लॻे न लॻे असांखे इहो ई हणणो पवंदो। 6 × 12 जवाबु 6 × 12 हिकु बचो। हाणे हिन में का ॾहाई ॿाई ॾही डेसिमल वेसिमल ॾही असांखे ख़तमु न आहे करिणो। जॾहिं बि रिमाइंडर अहिड़ो हुजे जेको हिन खां नंढो हुजे त चुप थी वञो। हिन जो नालो ऐं हिन जो नालो ऐं हिन जो नालो बि पुछी सघनि था कॾहिं कॾहिं तव्हां खां। हिनखे सरबो आहे कोशंट। कोशंट खे मैथ में कोशंट चवंदा आहियूं, पर आम ज़बान में तव्हां हिनखे जवाबु चई सघो था। हिनखे चइबो आहे डिवाइज़र, हिनखे चइबो आहे रिमाइंडर। ठीकु आहे। पोइ जॾहिं इम्प्रॉपर मां मिक्स्ड थींदो आहे त पहिरियां लिखिबो आहे Q, पोइ लिखिबो आहे R ऐं हेठां लिखिबो आहे D। त हाणे मूंखे ॿुधायो त हिनखे पाण चेंज पिया कयूं न, असांखे Q बि मिली वियो आहे, D बि मिली वियो आहे, R बि मिली वियो आहे। त मूंखे हिते ॿुधायो Q छा आहे 6, विच में लाइन ॾेई छॾियो, मथां लिखो R, R छा आहे मुंहिंजो 1 ऐं हेठां D छा आहे डिवाइज़र, डिवाइज़र मुंहिंजो 2 आहे। त माना हीउ जेको सॼो जवाबु हुयो हुनजो मिक्स्ड में थी वियो 6 1/2। ठीकु आहे। सो अहिड़े हिसाब सां तव्हां पाण के बि एग्ज़ाम्पल खणी सघो था, या मां तव्हां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾेई थो छॾियां हिते। हिनखे तव्हां इम्प्रॉपर कजो ऐं हिनखे तव्हां कजो मिक्स्ड में। हीअ ॿई तव्हां जवाबु मूंखे ॻोल्हे ऐं पोइ कमेंट में लिखो त जीअं मां तव्हांखे ॿुधायां तव्हांजा सही आहिनि या ग़लति आहिनि।